अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, तव्हां सभिनी जे ई पुरज़ोर इसरार ते मां इहो क़ौमी फ़रीज़ो सम्झो त हिकिड़ो अहम मसइलो जेको ख़बर न आहे छो जंहिं ते नौजवान तवजो न पिया ॾियनि, सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ताला जो मसइलो लॻण जो मसइलो, उन ते मुंहिंजो अॼु जो आर्टिकल जेको कोशिश न्यूज़पेपर में शाया थी चुको आहे। पर कुझु व्यूअर्स जो चवणु हुयो त तव्हां पाण पढ़ी ॿुधायो, इन लाइ कुझु खे न पियो मिली सघे त मां तव्हांखे ॿुधायां पई त अॼु जे डेली कोशिश में मुंहिंजो आर्टिकल हुयो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो मामिलो, बिलाल जो मौक़िफ़ ऐं अज़ीम इदारो फौरी तौरु खुलणु घुरिजे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन उहो इदारो आहे जंहिंजी तमामु वॾी साख हूंदी हुई। हिकु दौरु हो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी वफ़ाक़ी कमीशन खां बि वधीक अहमियत ऐं अफ़ादत हूंदी हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते हिन इदारे खे बदनाम कयो वियो, करप्शन घिड़ी आई, नौकरियूं नीलाम थियण जूं ख़बरूं ईंदियूं रहियूं ऐं आख़िरकार हिकु अहिड़ो वक़्तु अची वियो जो हिन अज़ीम इदारे खे तालो हणी बंदि कयो वियो। इहो सभु कुझु सिंध हाई कोर्ट जे हिकु फ़ैसिले तहत कयो वियो। मूं ताज़ो ई कुझु ॾींहं अॻु कोशिश अख़बार में ख़बर पढ़ी त लाड़काणे जे कुझु यूसीस जे दौरे ऐं गॾिजाणियुनि जे मौक़े ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी महांगाई ऐं बेरोज़गारी समेत केतिरनि ई मसइलनि ते ॻाल्हाईंदे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे हवाले सां बि ॻाल्हायो त सिंध वाहिद सूबो आहे जिथे सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे बंदि कयो वियो आहे। नौजवाननि खे रोज़गार ॾियण जा मौक़ा बंदि कया विया आहिनि ऐं सिलेक्टेड हुक्मरान ख़िलाफ़ु असांजी जंग जारी रहंदी। उन बयान में केतिरी सदाकत आहे उहो मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। उन जो मूंखे सियासी बयाननि ऐं सियासत जी घटि ख़बर पवंदी आहे, पर मूं उन मसइले ते अॻु बि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते ॻाल्हायो आहे ऐं ताज़ो ई IBA PST GST टेस्ट जे हवाले सां उम्मीदवारनि तरफ़ां एहतिजाजी मुहिम ऐं IBA जे ख़िलाफ़ु पटीशन्स वक़्तु बि नौजवाननि खे पंहिंजे यूट्यूब चैनल शबाना नवाज़ ऑफिशियल ज़रिए बि हिकु वीडियो में गुज़ारिश रखी हुयमि त उहे पटीशन्स ऐं धरना इदारा बंदि करण न पर खोलराइण लाइ लॻायो। उन लाइ जो ताज़ो ई उम्मीदवारनि जी शिकायतुनि जी वावेला ते सिंध सूबे जे अहम इदारे सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे बंदि कयो वियो आहे। उन जा ताला खोलराइण लाइ बि रोडनि ते अचो ऐं कलम खणो। वक़्ती तौरु इनफ़रादी फ़ाइदे लाइ नौजवान ऐं कोर्टूं भले जज़्बाती फ़ैसिला ॾियनि, पर मुस्तक़िल मिज़ाजीअ सां मुस्तक़बिल जे बारे में ऐं इज्तिमाही फ़ाइदे खे अॻियां रखी सोचबो ऐं फ़ैसिला कबा त अंदाज़ो थींदो त अहिड़ा इदारा बंदि करण सां केतिरो वॾो क़ौमी नुक़सानु थिए थो। उहो इदारो या इदारा जेकी क़ौमी सूबाई सतह ते कमु कंदड़ हुजनि ऐं सूबाई सतह ते सुञाणप रखंदा हुजनि, उन्हनि जो ईअं बंदि थियणु ॼण त उन सूबे जे तरक़ियाती कमनि खे बुंजो ॾियण जे बराबरि आहे। बिल्कुलु ईअं ई सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे बंदि थियण सां उहे केतिरा ई उम्मीदवार ऐं नौकरियूं अटकियल ऐं लटकियल आहिनि जेकी हिन इदारे तहत अमल में अचणा हुआ, जीअं HM जूं टेस्टूं ऐं PST जा इम्तिहान, 16 खां 17, 18, 19 ग्रेड जे नौकरियुनि जूं भर्तियूं जिन में न सिर्फ़ु तालीम, सिहत पर रेवेन्यू समेत केतिरनि ई इदारनि जूं नौकरियूं शामिल आहिनि। उहो सिलसिलो केतिरा साल हलंदो या बंदि रहंदो कंहिंखे का ख़बर न आहे। ऐं हिकु वॾो अलमियो आहे जो सिंध जो हिकु आला तरीन इदारो बंदि कयो वियो आहे जंहिं ज़रिए 16 ग्रेड ऐं उन खां मथे जूं नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। कुझु महीना अॻु बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां इम्तिहान वरिता विया हुआ ऐं उहे सभु उम्मीदवार रुली विया आहिनि। ॾिठो वञे पियो त बिलाल भुट्टो ज़रदारी हिकु हद ताईं दुरुस्त चई रहियो आहे त इदारनि खे कंहिं बि बुनियाद ते टारगेट करणु न घुरिजे ऐं उनखे तालो लॻाइणु न घुरिजे, छो त उन सां तमामु वॾी तबाही अचे थी। मां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे सिंध अमर जे बाशऊर ऐं सानियामंद नौजवाननि खे गुज़ारिश करियां थी त ख़ुदा थोरो सोचो त उहे क़ौमियूं हमेशह तबाह व बर्बाद थियूं आहिनि जंहिं इनफ़रादी फ़ाइदनि खे पंहिंजी अना जो मसइलो बणायो आहे या इनफ़रादी मुफ़ादनि ते क़ौमी असासनि जो सौदो कयो आहे। सिंध हुकूमत खे बि मोदबाना गुज़ारिश आहे त नौजवाननि जो उन ॾस में साथ ॾियनि ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ॿीहर खोलराइण में नौजवाननि जी मदद कनि। जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे करप्शन या नाअहलीअ जे बुनियाद ते बंदि बि कयो वियो आहे त पोइ केतिरा ई अहिड़ा इदारा आहिनि जिन करप्शन में आलमी रिकॉर्ड क़ाइमु कया विया आहिनि, पोइ सिर्फ़ु सिंध पब्लिक सर्विस कमीशन ई छो ऐं उनखे सियासी जंग जे वर छो थो चाढ़ियो वञे। सिंध जा नौजवान, आलिम, ॾाह, अदीब, दानिश्वर ऐं समाजी अॻुवान थोरो वक़्तु कढी
बि उन बारे में सोचनि ऐं आवाज़ उथारनि, कलम खणनि त कंहिं बि सूबे जे अहम इदारे खे बंदि करणु किथां जो इंसाफ़ आहे ऐं उहो नौजवाननि सां इंसाफ़ आहे या अञा वधीक नाइंसाफ़ी आहे। उहे नौजवान जेके केतिरा ई साल 2012 खां पोइ कमीशन जे ईंदड़ इश्तिहार जी काफ़ी महीना तयारी करे वेठा हुआ ऐं कंहिं हद ताईं पास थियण लाइ बि उमेद रखियूं वेठा आहिनि, पोइ छा उन्हनि सां नाइंसाफ़ी न आहे? उहे उमेदवार जेके शबाना नवाज़ वांगुरु टेस्ट पास न करे सघिया, उन्हनि जे एतिराज़नि ते पास उमेदवारनि ऐं महिनतुनि ते पाणी हाण किथां जो इंसाफ़ आहे? उमेद थी कजे त मुंहिंजी उन नंढड़ी गुज़ारिश खे सिंध जा नौजवान ऐं हुकूमत जल्दी अमल में आणण जी कोशिश कंदा। उहे केतिरा ई नौजवान जेके हिन वक़्तु ज़हनी अज़ियत में मुब्तला आहिनि, उन्हनि जे लाइ वक़्तु सिर लाभाइती हिकमत अमली जोड़े हिन इदारे खे ॿीहर खोले नौजवाननि जे लाइ रोज़गारनि जी राह हमार कई वञे त जीअं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो बंदि हुजणु ईअं आहे जीअं सिंध जे तरक़ीअ खे तालो हयो वियो आहे। सवाल हीअ आहे त जेकॾहिं कॉलेजी उस्ताद भर्ती न थींदा त पोइ तालीम जो छा थींदो? जेकॾहिं मुख़्तियारकार भर्ती न थींदा त असिस्टेंट कमिश्नरनि लाइ बि इम्तिहान बंदि हूंदा त पोइ सिंध जे इंतिज़ामिया जो छा थींदो? ॻाल्हि रुगो कॉलेजी उस्तादनि ऐं अमलदारनि जी न आहे, पर सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो हिकु पंहिंजो मयार आहे जंहिं ज़रिए केतिरियूं नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। हिकु ॻाल्हि त साफ़ ज़ाहिर आहे त को बि इदारो मुकमल तौरु करप्ट न हूंदो आहे ऐं पाकिस्तान में हमेशह इहो तासिर ॾियण जी कोशिशि कई वई आहे त करप्शन रुगो सिंध में ई आहे। उन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिंध में तमामु घणी करप्शन आहे, अकर बा परवरी बि आहे, पर उन जो इहो मक़सदु कतई बि न आहे त सिंध पब्लिक सर्विस जहिड़े इदारे खे बंदि कयो वञे। इहा ॻाल्हि मंझे थी त हर इदारे वांगुरु सिंध पब्लिक सर्विस कमीशन में बि के अहिड़ा अंसर हूंदा जेके रिश्वत एवज़ कमु कंदा हूंदा, या मुमकिन आहे त नौकरियूं बि नीलाम थींदियूं हुजनि, इहो बि मुमकिन आहे, पर सभु जो सभु नौकरियूं नीलाम कयूं वञनि इहो नामुमकिन आहे ऐं मेरिट जो क़त्लेआम कयो वञे इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। इन ॻाल्हि जा केतिरा ई सबूत आहिनि त कई होनहार शागिर्द ऐं शागिर्दाणियूं पंहिंजे महिनत ज़रिए सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान पास करे आला उहिदनि ते पहुता आहिनि ऐं मां पाण बि उन में शामिल आहियां। मुंहिंजो तजुर्बो ऐं मुशाहिदो इहो चवे थो त उन क़िस्म जे इदारनि में 5 खां 10% अहिड़ा अंसर ज़रूरु हूंदा जेके कानून जे उबतड़ कमु कंदा हुजनि, पर उन्हनि जी सज़ा इदारे खे मिले ऐं इदारे खे मिले या सिंध जे लखे नौजवाननि खे मिले, इहो इंसाफ़ न आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे तो फौरी तौरु फ़ाल करणु घुरिजे, न त इहो सम्झियो वेंदो त ॿियनि कुवतुनि सां गॾोगॾु कानून ऐं इंसाफ़ जी बि सिंध सां का अहिड़ी हद ताईं दुश्मनी आहे जंहिंजी का हद ई न आहे। ऐं मां हिकु ॿी बि गुज़ारिश कंदसि त अहिड़ा केतिरा ई इदारा आहिनि जिन में करप्शन थिए थी, पोइ छा उन्हनि सभिनी खे ताला लॻाया विया आहिनि? अगरि ईअं न आहे त पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ई छो? मुंहिंजा नौजवान प्यारा मान वारो भाइरूं भेनरूं, थोरो सोचो, ठीकु आहे, थोरी तहमुल मिज़ाजीअ सां सोचो ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां सोचो त छा मुस्तक़बिल जे बुनियाद ते ॾिठो वञे त इनफ़रादी फ़ाइदा वधीक हैसियत रखनि था या इज्तिमाही फ़ाइदा वधीक हैसियत रखनि था? जीअं अॼु IBA PhD GST जा नौजवान रोडनि ते आहिनि, ज़हनी अज़ियत जो शिकार आहिनि, ईअं न सिर्फ़ु हिन बेज वारा पर मुस्तक़बिल में ईंदड़ ऐं कमीशन जी तयारी कंदड़ केतिरा ई नौजवान ज़हनी अज़ियत जा शिकार हूंदा। पोइ इहो इंसाफ़ आहे या नाइंसाफ़ी आहे? महिरबानी करे क़ौमी मफ़ादनि लाइ सोचो, इज्तिमाही मफ़ादनि लाइ सोचो ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन सां खे खोलराइण लाइ हुकूमत सां गॾु पेशकदमी करे ऐं गॾु हलो ऐं सिंध सूबे जे वाहिद ऐं अहम इदारे खे खोलराइण में मुस्बत हिकमत अमलीअ सां पंहिंजो अॻिते कदम वधायो ऐं सिंध जे लखे नौजवाननि जो मुस्तक़बिल बचायो। उमेद त मुंहिंजी हिन मुदबाना गुज़ारिश ते जल्द अज़ जल्द अमल कयो वेंदो। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।